शहदादपुर लॻ ॻोठ इब्राहिम बालादी में ओचितो बाहि भड़की उथी। तेज़ हवा सबबि बाहि ॾिसंदे ॾिसंदे 30 घरनि ते मुश्तमिल ॻोठ जे पुराणनि लोढ़नि खे विकोड़े वई। 10 घरनि जा लोढ़ा माल जा वाड़ा सड़ी विया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे शहदादपुर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राना शाहिद खलील। जी राना, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा, बिल्कुल शहदादपुर लग ॻोठ इब्राहिम बालादी में ओचितो बाहि भड़की थई। तेज़ हवा सबब बाहि ॻोठ जे पुराणे लोढ़नि खे विकोड़े वई। ॻोठ जे मासूम ॿारनि में क़याट पइजी वियो आहे। बाहि सबब सिकंदर बालादी, अल्लाह वरायो, ख़ादिम हुसैन, हाकिम बालादी समेत 10 घरनि जा लोढ़ा माल जा वेड़ा सड़ी विया। इत्तला पहुतल फाइबर ग्रेड गाॾी ॻोठाणनि बाहि वसाइण में रधियल आहिनि। ॻोठाणनि मूजिब त घर पक्का ठहियल हुजण करे बचाव थी वियो आहे। तेज़ हवा सबब ॾुखियाई हूंदे बि फाइबर ग्रेड गाॾी जी मदद सां बाहि वसाइण जूं कोशिशूं करे रहिया आहियूं। जी